नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में वापडा सीपको पारां बिजली जी गैर ऐलानियल लोडशेडिंग, छड़ियल बिजली जा ट्रांसफार्मर तब्दील न करण ऐं डिटेक्शन बिल मोकिलण ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ ऑल पार्टी शहरी एहतियात सियासी समाजी धुरियुनि ऐं दुकानदारनि मोरो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई है, जंहिंजी अॻुवाणी असलम कोरेजो, महमूद एवाण ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते इन्हनि चयो त इंजीनियर वापडा सीपको मोरो बिला जवा 16 कलाक लोडशेडिंग करे रहियो, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 25 खां वधीक ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि, जेको इन वक़्त ताईं तब्दील नाहे कया विया। हिन वफ़ाक़ी हुकूमत ऐं पाणी बिजली जे वज़ीर वापडा सीपको जे आला इख्तियारनि खां घुर कई है त वापडा सीपको इंजीनियर खे हटाए वाधू बिल ख़त्म करे फीडर वधाए कंप्लेन सेंटर कायम करे बिजली जी सहूलत ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।